फाइंड द कोशंट यानी कि वंडो पतलो हाँ +20 वंडिया -4 वीहनि खे चौके जो खोलंदासीं यानी कि हाणे प्लस इंटू माइनस माइनस थियो 20 भाङे 4 ऐं चौके जो 20 ते घणा चकर लॻंदो 5 चकर 5 चौंक 20 ऐं जेकी निशानी ईंदी उहा माइनस में ईंदी। हाणे -15 वंडिया -3 -15 खे -3 सां वंड कंदासीं त माइनस इंटू माइनस +15/3 15 ते ट्रिके जो खोड़ लॻंदो 5 चकर 5 ट्रिकी 15 ऐं जेको जवाबु ईंदो वंडो पद प्लस में ईंदो पॉजिटिव में ईंदो। -36 वंडिया +6 हाणे माइनस इंटू प्लस माइनस थियो 36 भाङे 6 36 खे छके जो खोड़ लॻंदो 6 चकर 6 चका 36 ऐं जेको कोशंट ईंदो उहो नेगेटिव ईंदो यानी कि वंडो पद नेगेटिव में ईंदी छाकाणि त प्लस इंटू माइनस माइनस।